ईद ते खाइण में नंढड़ी लापरवाही भी ईद जो मज़ो ख़राब करे सघे थी। बहितर आहे त मज़ेदार खाधनि सां गॾु कुझु एहतियाती उपाउ बि वठिजनि, जीअं इहे खाधा मादे ते भार न बणिजनि ऐं अव्हां लाइ ॾुखियाई न पैदा थिए। बदहाज़मे समेत मादे जे ॿियनि मसइलनि खां बचण लाइ कुझु शयुनि जो इस्तेमालु करे सघिजे थो। सौंफ जो पाणी जिस्म में मौजूदु ज़हरीले मवाद जी सफ़ाई लाइ बहितरीनु आहे। हीउ हाज़मे वारे निज़ाम जा मसइला ख़तमु करे थो। हीउ ग़िज़ाई नालीअ खे सुकून पहुचाए थो, जंहिंसां गैस ख़ारिज थिए थी ऐं पेट फूकजण खां बची वञे थो। इन खे खाधे खां पोइ चांहि में मिलाए पी सघिजे थो। अदरक हाज़मे वारे निज़ाम लाइ बहितरीनु आहे। इन जो इस्तेमालु देसी खाधनि में आम आहे। अदरक चर्बी ऐं प्रोटीन खे हज़म थियण में मदद ॾिए थो। हिन जो नंढड़ो टुकड़ो चॿाइण हाज़मे वारे निज़ाम खे तेज़ करे सघे थो। ज़ीरो एंटी ऑक्सीडेंट ऐं जीवड़ा मार मसालो आहे ऐं हीउ हाज़मे जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते ज़ाब्तो आणण में मदद ॾिए थो। हिन खे ग़िज़ा जो हिसो बणाए इस्तेमालु करणु हाज़मे वारे निज़ाम खे बहितर बणाए थो। सूफ़ जो सुर्को हाज़मे वारे निज़ाम खे भरपूर तरीक़े सां कमु करण में मदद फ़राहम करे थो। जेकॾहिं खाधे खां अॻु हिकु चमचो सूफ़ जो सुर्को हिकु गिलास पाणी में मिलाए पी वठिजे त तेज़ाबियत जी शिकायत ख़तम थी वेंदी। हीउ खाधो जल्द हज़म करण में मददगार आहे। साई चांहि एंटी ऑक्सीडेंट सां भरपूर हूंदी आहे, जेका न रुगो जिस्म में वर्म खे घटाए थी पर मीटाबॉलिज़म खे बि मज़बूत करे थी। त पोइ खाधे खां अधु कलाक अॻु इहा चांहि पीअण हर ग़िज़ा खे हज़म थियण में मदद ॾिए थी। सेहतमंद हाज़मे वारे निज़ाम लाइ जिस्म में पाणी जो मुनासिब मिक़दार हुजणु घुरिजे। पाणी न रुगो ग़िज़ा खे हज़म थियण में मदद ॾिए थो, पर ज़रूरी शयुनि खे मुनासिब तरीक़े सां जज़ब बि करे थो। तिबी माहिरनि मूजिबि खाधे खां अधु कलाक अॻु पाणी पीअण हाज़मे वारे निज़ाम खे बेदार करे मीटाबॉलिज़म जी रफ़्तार वधाए थो, जॾहिं त खाधे जे विच में पाणी पीअण मादे जी तेज़ाबियत ते नाकारी अंदाज़ सां असरअंदाज़ थिए थो। ॾही हाज़मे वारे निज़ाम लाइ फ़ाइदेमंद आहे, छो त हीउ मादे खे सिहत लाइ फ़ाइदेमंद बैक्टीरिया फ़राहम करे थी। मुख़्तलिफ़ तिबी तहक़ीक़ी रिपोर्ट्स में इहा ॻाल्हि साम्हूं अची चुकी आहे त ॾही खाइण वारी आदत मादे समेत ॿियनि मर्ज़नि खां बि तहफ़ुज़ फ़राहम करे थी। मांझांदे या राति जे खाधे खां पोइ थोरी ॾही खाइण ग़िज़ा खे हज़म करण में मदद ॾिए थी। पपीतो बि अहिड़ो मेवो आहे जेको हाज़मे वारे निज़ाम लाइ फ़ाइदेमंद आहे। हिन मेवे सां जिस्म खे विटामिन ए, बी ऐं सी मिले थो, जेको जिस्म मां ज़हरीले मवाद जो ख़ारिज थियण यकीनी बणाए थो। हिकु तहक़ीक़ मूजिबि पपीतो खाइण सां पेट फूकजण, कब्ज़ ऐं सीनो सड़ण वारनि मसइलनि में घटिताई अचे थी। मांझादे खां हिकु कलाक पोइ हिन मेवे खे खाइण हाज़मे वारे निज़ाम खे बहितर बणाए थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk